सिंध में समय आया सिंध में नवा नादर शाह खाने का तारीख में वेड़ सवाबी वाह मता सोचो सा मता मोटो मांग साईं मुनीर शाह आसिफ बालाजी सागर हदीब बशीर खास कैली भा मसूद भिटायाबाद जा दोस्तो भाइरो सिंध जा सपूतो जीएस देश जीएस साईं जी एम सैद जीएस शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी। दोस्तो असां तव्हां वटि हिकु दफ़ो ॿीहर आया आहियूं। कुझु महीना अॻ में असां पंहिंजे शहीद चैनल सां गॾिजी तव्हां वटि आयासीं त कराची में गॾु थी पंहिंजे वतन जी आज़ादी जी घुर कयूं ऐं तव्हां जॾहिं हुन में शरीक थिया या कुझु दोस्तनि टीवियुनि ते वेही ॾिठो हूंदो त जॾहिं लखे माण्हू कराची में शहीद चेयरमैन जी अॻुवाणी में गॾु थिया तॾहिं आउं दावा सां थो चवां त जेको माण्हू शरीक हो जे माण्हू टीवी ते वेठे ॾिठो जे माण्हू अख़बार में ख़बर पढ़ी हर सिंध जे गैरतमंद माण्हू जो कदु फ़ख्र सां ऊचो थी वियो त हाओ बेली रुगो कराची न सॼी सिंध जा वारिस मालिक असां सिंधी आहियूं ऐं सिंधी पंहिंजे वतन जी आज़ादी जी घुर था कयूं। अॼु असां साॻे ई तरीक़े सां उन रिथा ख़िलाफ़ उन मंसूबे ख़िलाफ़ उन साज़िश ख़िलाफ़ जंहिंखे ज़ुल्फ़िकार आबाद चयो थो वञे उन जे ख़िलाफ़ तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं। इहा रिथा असांजे लाइ केॾी नुक़सानकार आहे तव्हांखे ॿुधाए तव्हांजे साथ सां असां चाहियूं था त इहा रिथा जेका रद्द थिए। दोस्तो चयो थो वञे त ज़ुल्फ़िकार आबाद रिथा तरक़ी जो ॿियो नालो आहे। चयो थो वञे त ठठे जे 6 तालुकनि में जिते 13 लख एकड़ ज़मीन इन शहर जे कब्ज़े में वेठी थी उते जदीद शहर अॼु वेंदो ऐं माण्हुनि खे तमामु घणियूं सहूलियतूं मिलंदियूं। असां इहो था चऊं त बाबा असांखे सिंध जो जेके मौजूदा वक़्त में जेके ॻोठ आहिनि मौजूदा वक़्त में जेके शहर आहिनि उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो ॻोठ ॿुधायो जंहिंमें तव्हां ज़िंदगी जूं सभई सहूलियतूं मुयसरु कयलूं हुजनि सभई सहूलियतूं पहुचायूं हुजनि। कहिड़ो बि ॻोठ असांजो मॉडल ॻोठ कोन्हे को बि तालुको मॉडल तालुको कोन्हे। कराची पाकिस्तान थियण खां अॻु में कराची जी आदमशुमारी 3 लख हुई जंहिंमें फ़क़ति 20,000 जेको आहे 12 माण्हू या गैर सिंधी आहे। पर हिन महिल कराची तमामु वॾो ठही वियो आहे। आलीशान रोड बि अथसि इस्पतालूं बि आहिनि एयरपोर्ट बि आहे पर आबादी 2.25 करोड़ ऐं 2 करोड़नि जे लॻभॻि आहे जंहिंमें असां सिंधी तमामु घटि तादाद में आहियूं। घटि में घटि 1.5 करोड़ 12 माण्हू कराची में आबाद आहे। हाणे जेकॾहिं ज़ुल्फ़िकार आबाद रिथा तरक़ी थींदी उन ते एतिराज़ न आहे तरक़ी बिल्कुलु थींदी पर उन तरक़ी जा मालिक वारिस जेके आहिनि उहे धारिया माण्हू हूंदा। 73 जे आइन में पंजाबियुनि ऐं पठाणनि बिहारनि बर्मियुनि लाइ कानून ठहियलु आहे त जिथे चाहिनि अची रही सघनि था मिल्कियत वठी सघनि था। त हिन महिल असां सिंधी 5 करोड़ जे लॻभॻि आहियूं। धारिया माण्हू बि तक़रीबन जेको आहे 3 करोड़ खां मथे सॼी सिंध में आहिनि। जेकॾहिं ज़ुल्फ़िकार आबाद रिथा ठहे थी त पंजाबी पठान उनखे पीपुल्स पार्टी वटि रोकण जो को बि तरीक़ो कोन्हे। असांखे ॿुधाइनि
तो बाबा कराची में जेके रोज़ानो पटा पीए पठाण अचनि था उन्हनि खे पीपुल्स पार्टी रोके सघी आहे? सुवाल ई नथो पैदा थिए उन्हनि खे रोके सघनि। हाणे ताज़ो टीवी ते असां वेठा हुआसीं, बयान पियो हले ताज हैदर जो, पीपुल्स पार्टी जो अॻवान आहे ताज हैदर, उहो बयान थो ॾे त ज़ुल्फ़िकाराबाद उठा में सिंधी माण्हू अकिलत में तब्दील न थींदा। बाबा कीअं? चई सिंधी माण्हू ॿार तमामु घणा ॼणींदा आहिनि, उन करे अकिलत में तब्दील न थींदा। बाबा हे को जवाब आहे?